सीता रोड में खबर ईंदा हलूं त सीता रोड में वार्ड नंबर 4 चांडिया मोहल्ला जे रहवासी 8 महीननि जी अंसा धीउ हाजी खान चांडियो गैस्ट्रो जी वबा ऐं रूरल हेल्थ सेंटर जा दरवाजा बंद हुजण ऐं डॉक्टरनि जी गैर मौजूदगी सबब फौत थी वई। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु इमदाद लाकीर जो 3 ॾींहनि जो पुट बि डॉक्टरनि जी गैर मौजूदगी ऐं मुबैना गफ़लत सबब फौत थियो हो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड मां अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी हिन रिपोर्ट में। रातों के केस के हवाले से साने के हवाले से असां अंसा नंढड़ी गुलड़न जड़े मासूम ॿार के वारसन के तॾे ते पतल आहियूं। अचो त उन्हनि खां जेको आहे सो ॾुख भरियो दर्द भरियो दास्तान जेको आहे राति थियो आहे जेकी गुलड़न जड़ी अंसा असां खां विछड़ी वई आहे उन जो असांखे सीता रोड जे अवाम खे ऐं उन्हनि जे वारसनि खे लाश हथनि में मिलियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं मौक़ो उन्हनि जा कहिड़ा आहिनि। हालात जीअं त ॾिसो न पोस्टिंग कंहिंजी बि थिए केर बि हुजे डॉक्टर एजाज़ हुजे केर बि हुजे मक़सदु चवण जो इहो त असांखे हिते सहूलियत का बि कान्हे का सहूलियत काड़ी कान्हे का त कॾहिं डॉक्टर मौजूदु MS थी करे शहर जो माण्हू हिकिड़ो ग़रीब जो पुटु थी करे उनखे सॼी ज़माने में उन गुरबत खे ॾिसी करे आयो आहे। उहो MS थी असांजे शहर में आयो आहे पंहिंजो शहर अथसि अबाणो शहर अथसि उते बि असांजे मासूम न्याणी जो जेको असांखे उतां लाश मिलियो आहे जिते को बि हुनजो को इलाजु न थियो हिते उहा तड़पी पंहिंजे वालिद साहिब जे हंज में फौत थी वई आहे जंहिंजो असांखे बेहदि ॾुख आहे ऐं इन जो अफ़सोस आहे। ऐं वॾो अफ़सोस त असांखे इहो आहे त हितां जा जेके चूंडियल महिमान आहिनि उन्हनि जो को बि हिते शहर जे लाइ को बि को न आहे त को हिते को सुठो डॉक्टर उहो सिर्फ़ु इहो ई आहे त माना पंहिंजे मुफ़ाद ऐं पंहिंजे पैसे जे आधार ते हिते पोस्टिंग थियनि थियूं जंहिंजी बुनियाद ते इहे मामला थियनि था ऐं मामला अहिड़ा काफ़ी थिया आहिनि त उनजो वरी इहो हल थी थो वञे त असां वटि अहिड़ा दोस्त आहिनि के वरी लेड़ूं मिठूं करे उन्हनि जे मामलनि खे लेविटी कयो थो वञे ऐं उहो माण्हुनि जो खून गांजा था वञनि। जी पहिरीं ॻाल्हि त उते को अमलो मौजूदु कोन हुयो डॉक्टर बि जेके ड्यूटी ते हुया नाइट वारी ते उहो डॉक्टर बि मौजूदु कोन हुयो। उन खां पोइ जेको उते चौकीदार हुयो उहो सुतो पियो उनखे असां चयोसीं तव्हां डॉक्टरनि खे घुरायो का असांखे ट्रीटमेंट ॾियो नंढड़ी खे जंहिंसां को हुनजी ज़िंदगी बची सघे हुनखे तकलीफ़ आहे पर को बि असांखे रिस्पॉन्स न मिलियो न को डॉक्टर आयो न को अमलो आयो। उन जे बावजूदि असां 12 बजे खां वठी 7 बजे ताईं उते हुयासीं जेको आख़िरकार असांजी नंढड़ी 7 बजे फौत थी वई। असां इहो ई चऊं था जेके उते डॉक्टर जंहिंजी ड्यूटी लॻल हुई उनखे मतिलबु हटाए करे ऐं असांखे इंसाफ़ मिलियो वञे ऐं असां DHO खे इहो ई अपील कंदासीं त इहा कानूनी कार्रवाई करे इन्हनि खे हटायो वञे ऐं असां सां इंसाफ़ खपे। मौजूदु 12 खां वठी यको हुयासीं 7 बजे ताईं को बि मतिलबु डॉक्टर न आयो न को उते केरु मौजूदु हुयो? मौजूदु त हिकिड़ो चौकीदार हुयो उहो सुतो पियो उनखे असां उथारियो उहो उथियो न पहिरियां उथियो वरी सुम्ही पियो वरी न उथियो चए तव्हां ॿिए पासे हलिया वञो डॉक्टर नथा अचनि। असां वेही सुबुह 7 बजे नंढड़ी मुंहिंजी अंसा नालो त 8 महीननि जी आहे मुंहिंजी झोली में उते पहुची 7 बजे जी साईं असांखे इंसाफ़ खपे। हा हिते तॾहिं ते वेठल मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो जेको आहे सो इहो ई मुतालबो आहे DHO दादू खां ऐं हेल्थ केयर वारनि खां त जेको आहे सो सीता रोड जे डॉक्टरनि जी लापरवाही सबबु जेकी 8 महीननि जी नंढड़ी गुलड़नि जहिड़ी मासूम फौत थी वई आहे जेके उन्हनि जे पीउ जे हंज में ई फौत थी वई आहे। हीउ मुतालबो रखनि था त जंहिं डॉक्टरनि जे सबबनि जे करे मोतिया डॉक्टर न पहुता आहिनि अस्पताल में 12 वॻे खां वठी सुबुह 7 वॻे नंढड़ी फौत थी आहे ऐं डॉक्टरनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे ऐं जेको आहे सो असां लाइ इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन अलीरज़ा जावेद सां गॾु वहीद अली अब्बासी अवामी न्यूज़ सीता रोड। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।